ज़मानो आयो पियूं मायूं मुल्क घुमनि अॻे पोड़ियूं वठियो ईंदियूं हुयूं पाण से हाणे अकेलियूं पियूं अचनि अॻे अचो वेंदियूं हुयूं स्टाफ ते हाणे पियूं घटियुनि मंझि घुमनि अॻे पुछा कंदियूं हुयूं पान जी हाणे भुटको पियूं घुरनि अॻे 50 ते पकाई कंदियूं हुयूं हाणे 20 बि वठो वञनि अॻे ॾुखियाई हूंदी हुई ॾींहं जी हाणे राति बि रहियो पवनि अॻे मुंहुं लिकायो माणा कंदियूं हुयूं हाणे पढ़दो कोन पुछनि अॻे नियापो करे मोकिलींदियूं हुयूं कासिद ॾांहुं करी बन हाणे मथे सां मोबाइल ते चुप फिरियो फोनियूं कनि अॻे वोट विझणु कोन ईंदो हो हाणे पियूं काउंसिलरी टिकेट ते बीहनि अॻे कपिड़ो वठणु कोन ईंदो हो हाणे पियूं शहर में शॉपिंग कनि अॻे माइट कंदा हुआ मङणी हाणे पियूं प्यार जा परणा कनि अॻे आलम हुआ निकाह पढ़ंदा हाणे पियूं कोरठ में निकाह कनि सुणी हिदायत हक़ जी मन गांडू गैरत कनि ही मज़ाक न आहे मुरीद चए भले तमगर तबसरो कनि अदा रनू कीन राज कनि पर न आहे ॾाढी ॾियनि 15वीं सदी पुॼण वारी आहे 15वीं सदी पुॼण वारी आहे त 16 जा साध वजन